बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह पाक खां दुआ है त रब साईं पूरी काइनात में जेके मुसलमान आहिनि उन्हनि जी ख़ैर आफ़ियत फ़रमाए। अल्लाह पाक जेके बीमार उन्हनि खे शिफ़ा कामिला अजला अता फ़रमाए। आमीन सुम आमीन। 6 डिसंबर 2025 रबी सीज़न 2025-26 कणिक जे फ़सुल ते नवाबशाह 60 माइल जी लोकेशन ते वेठा आहियूं। ही कणिक जी जिन्स आहे IV3 जेका 2024 में रिलीज़ थी हुई ऐं सिंध जी जिन्स आहे तमामु बहितरीन। मां सम्झां थो त हिन जिन्स जे बारे में जेकॾहिं मिसाल मुंहिंजो जेको तजियो आहे त हिन वक़्त ताईं जेके 2-3 साल जेका हिन परफॉर्मेंस कई आहे त IV3 जहिड़ी जिन्स डिमांडिंग 2-3 सालनि जे अंदरि अंदरि अहिड़ी जिन्स ॿी का मूं नाहे ॾिठी। असांजो बि सीड सां सिस्टम आहे, असां पाण ब्रीडर आहियूं, पर असां ॾिसूं था ट्रेंडिंग में जेके शयूं हलनि थियूं असां पंहिंजो पेज हलायूं था। पर अलाह जो शुक्र आहे सिंध खे हिकिड़ो ई तोहफ़ो मिलियो आहे ऐं मूंखे यादि आहे 2022-23 में जॾहिं मां IV3 ते खणी आयो हुउसि त 2022-23 जी ॻाल्हि कयूं या 2021-22 जी मूंखे कंफर्म यादि कोन्हे को, पर मुंहिंजो वीडियोज़ जेके आहिनि इहे आहिनि। उन में छा कयो हुयो त 50 kg असांजो सीड रेट असां रखियो हुयोसीं पर एकड़ ते, ऐं मां टंडो जाम जी लोकेशन मां 2 बैग खणी आयो हुयुसि। त मुंहिंजो हारी ऐं मुंहिंजा भाइर मुंहिंजे बाबा माना इन्हनि चयो त जेको आहे 50 किलो ॿिज थोरो थींदो, तव्हां जेको आहे हिन जो सीड रेट वधायो। त मां हिन खे चयो त तव्हां कोशिशि कयो, ईअं न कयो, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते अमल कयो, छो जो असां वटि बनियूं तमामु सुठियूं आहिनि। कुदरती इतफ़ाक़ अहिड़ो थियो, मां 5-7 किलो या 4-5 किलो ॿिज हिकिड़े वॾे थाल में हिकिड़े थांव में कढी करे हिन खे ॾेखारियो। मुंहिंजो भॻल टुटल दाणो हुजे, सुरे जो खाधल दाणो हुजे, तव्हां इहो मूंखे ॻोल्हे ॾियो। बाक़ी नंढो सन्हो थुल्हो दाणो जेको आहे उहो थी सघे थो, उन जो को इशू कोन्हे को। असां माना कईसीं, उन्हनि ॾिठो। जॾहिं मां 50 kg सीड रेट पर एकड़ ते ॾिनो, तव्हां यकीन कयो मुंहिंजो हारी ऐं बाबा वारनि चयो पिया त असां 40 किलो फी एकड़ ते ॾियूं हा त असांजी ज़मीन खे जेको आहे 10 एकड़ जेके 50 किलो मां बचंदा त असां हिकिड़ो जरे ॿियो मतिलबु 2.5 एकड़नि ते असां इहा IV3 100 kg लॻायूं आहे। बहरहाल हर कंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे, मुंहिंजी हिकिड़ी इहा ज़ाती राय, ज़ाती हिकिड़ी पंहिंजो ऑब्ज़र्वेशन आहे। ही नवाबशाह 60 माइल लोकेशन ते असां 8 नवंबर 2025 ते लॻाईसीं IV3 ऐं ॾाढी बहितरीन थी आहे। पर हाणे इन सां असांजो हिकिड़ो मसइलो थियो। मसइलो कहिड़ो थियो त जॾहिं हिनखे असां पहिरियों पाणी ॾियारियूं पिया, उहो लास्ट जुमे ते हुयो। अॼु आहे छंछर जो ॾींहुं ऐं 6 डिसंबर, लास्ट जुमे वारो ॾींहुं जेकॾहिं पाण काउंट कंदासीं त ईअं सम्झो त 8 ॾींहं पोइ उन के में छा थियो जो असां शाम जे टाइम ते हिनखे ह्यूमिक एसिड, पोटाश, ज़िंक, सल्फर, यूरिया इहे गॾाए करे असां रेसिपी ठाहे करे हिनखे शाम जे टाइम ते ॾेई छॾियोसीं। सुबुह जे टाइम ते असांजो पाणी हुयो, सुबुह जो तक़रीबन 4:30-5 बजे असर जे टाइम ते इतफ़ाक़ हिनखे पाणी आयो कोन। माना अहिड़ो हिकिड़ो सीन थी वियो जेको असां कॾहिं सोचियो बि कोन हुयो। बहरहाल असां चयोसीं त मूंखे हारी बि ॿुधायो, मुंहिंजे कज़न बि ॿुधायो त हीउ मसइलो थी वियो आहे। मुंहिंजो परेशानी जी ॻाल्हि कोन्हे को, अलाह पाक ख़ैरु कंदो, को मसइलो कोन्हे को, ऐं पाणी बनी खे टाइमली अची वेंदो। हाणे हीअ असां भराई आहे कल्ह, माना कल्ह असां 5 डिसंबर ते ही भराई आहे। हिकिड़ो हफ़्तो गुज़री वियो, हुनखे भाण वग़ैरह आयल हुयो। हाणे हिते हिन में किथे किथे थोरो थोरो साड़ थियो आहे, पर हाणे हिन खे पाणी आयो आहे, इहे शयूं कवर थी वेंदियूं। हिन जूं टिप्स जेके आहिनि न, या हिन जा माना जेके मथियूं चोटियूं आहिनि उहे सड़नि पियूं। इन्हनि शयुनि खे असां कवर करे वेंदासीं, इन्हनि शयुनि जो असां वटि इशू कोन्हे को। ठीकु आहे, असां मतिलबु हिनखे सल्फर ॾींदासीं या असां हिनखे पाणी घटि ॾींदासीं, असां हिनजी स्ट्रेटजीस चेंज कंदासीं, इहे को मसइलो कोन्हे को। हाणे हिकिड़ी कुदरती ॻाल्हि थी वई, पाणी न अची सघियो त असां उन्हनि खे कवर न करे सघियासीं। हाई यील्डिंग आहे, रती खां पाक आहे, रेज़िस्टेंट आहे, बिल्कुलु रेज़िस्टेंट आहे। IV3 केर बि तव्हांखे चए त मां उन सां मतिलबु इहो यकीन सां चवां थो त IV3 जेकॾहिं तव्हां वटि ओरिजिनल IV3 आहे, जेका इमदाद साहिब जी आहे, या जेकॾहिं IV3 जो सोर्स 2-3 जॻहनि तां तव्हांखे मिले थो,
सुठनि रेप्यूटेड इदारनि खां तव्हांखे मिले थो। IV3 जहिड़ी जिन्स तव्हांखे वरी कोन मिलंदी, ठीकु आहे। रेज़िस्टेंट वैरायटी आहे, ॿूड़ो ज़बरदस्तु हणे थी। हाणे हिन में असां जेको आहे न, हीअ बि भल हणी वई आहे, पर हाणे हिन जो इंशा ताला कल्ह हिन खे पाणी मिलियो आहे। हिन खे असां जेको आहे गंदगाह जी स्प्रे बि कंदासीं ऐं हिन खे जेको आहे यूरिया वरी 3-4-5 ॾींहंनि खां पोइ ॾींदासीं वरी माक ते। पोइ हिन जी तव्हां लोकेशन ॾाढी भली थी आहे, माशाल्लाह ॾाढी तमामु बहितरीनु थी आहे। IV3 जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे नोट कराए छॾियूं त IV3 जेका जिन्स आहे उहा कंहिं बि पोज़ीशन ते तव्हांखे ईअं महसूसु न थींदो त हिन खे यूरिया जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हां तमामु घणो हिन खे पाणी ॾेई छॾियो, छो हिन जो कलर जेको मां ऑब्ज़र्व कयो आहे, वधीक तस्दीक हिन जा ब्रीडर कंदा, पर जेको हिन जो कलर मां ऑब्ज़र्व कयो आहे त हिन जो कलर लश ग्रीन आहे। कंहिं बि मतिलबु स्टेज ते मेच्योरिटी खां अलावा, ठीकु आहे, पची वञे उन जी ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी जेकॾहिं कची आहे कणिक त कंहिं बि स्टेज ते तव्हांखे ईअं फील न थींदो त IV3 असांखे जेको आहे माना आहे हिन खे यूरिया जी ज़रूरत आहे। पर यूरिया हिन खे 2.5 खां 3 बैग जेकॾहिं वधीक ज़रूरत पए थी त उहे ॾियणियूं पवंदियूं। IV3 जी ही 8 नवंबर जी आहे पोखी, ठीकु आहे। अॼु आहे 8 डिसंबर 6 डिसंबर। हाणे हिन जा ॾींहं असां काउंट कंदासीं। अलाह पाक सां सभिनी जी रोज़ी में बरकत विझे ऐं इनपुट्स ज़्यादा ॾियण सां नुक़सानु कोन्हे को। इंशा ताला पाण खे 4, 5, 8 मणनि जो 10, 15, 20 मणनि जो फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। पर अलाह पाक फ़ाइदो ॾींदो त इंशा फ़ाइदो थींदो, पर अलाह पाक जी ज़ात फ़ाइदो न ॾियणु चाहे त उहो फ़ाइदो असांखे कोन थींदो। बाक़ी तव्हांजी महिनत, तव्हांजी जेको आहे हिमत, तव्हांखे इहे सभु शयूं असां ते माना शर्त आहिनि। इहे न कंदासीं त फ़ाइदो न खणी सघंदासीं। आबादगार दोस्तो, असां पंहिंजे हिसाब सां सोचूं था, तव्हां पंहिंजे हिसाब सां सोचो था। तव्हां वटि जेका अवेलेबिलिटी हुजे उन हिसाब सां पंहिंजे ॿनी ते ख़र्च ऐं ॿनी ते महिनत कंदा कयो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। मां सम्झां थो IV3 जे बारे में हीअ शयूं तव्हांखे तमामु घटि मालूम हूंदियूं, ठीकु आहे। बहितरीनु ॿूड़ो हणे थी, रती खां पाक आहे, हाई यील्डिंग आहे, खाइण जी क्वालिटी एक्सीलेंट अथसि, ठीकु आहे। सेमी डार्क वैरायटी आहे, मतिलबु दरमियाने कद जी वैरायटी आहे। किरण जी क्वालिटी मतिलबु किरे कोन थी, मज़बूत डांडी अथसि। दाणे में माना जेको आहे ज़बरदस्तु क्वालिटी खाइण जी आहे। संग बहितरीनु अथसि, अट्रैक्टिव वैरायटी आहे। नवाबशाह 60 माइल जी लोकेशन ते असां तव्हांखे इंशा ताला हिन साल जन आबादगारनि खे विज़िट बि कराईंदासीं ऐं असां जेको आहे तव्हांखे हिते अवेलेबल कंदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। उमेदु आहे त वरी हिकिड़ी ॿी कंहिं वीडियो सां गॾु तव्हां सां अवेलेबल थींदासीं। थैंक यू सो मच।